ए जेतिरियूं बि असां ॻाल्हियूं असां करे रहिया आहियूं इन्हनि खां काफ़ी परे आहे, इन खां घटि अवेयर आहे। त असां वटि काफ़ियुनि जॻहियुनि ते इहो बि थींदो आहे, काफ़ियुनि फैमिलीज़ में इहो बि थींदो आहे त जॾहिं असां पुट जी औलाद हूंदी आहे तॾहिं त असांखे ख़बर हूंदी आहे त ठीकु आहे जी हेतिरो परसेंटेज हीअं हेतिरो परसेंटेज भाउ भेण में त असां फ़र्क़ु ॾिसंदा आहियूं। पर अगरि का विडो जंहिंजी सिर्फ़ु धीउ जी औलाद आहे ऐं उनजो को पुटु न आहे ऐं को अहिड़ो माण्हू कोन्हे जेको उनखे अवेयरनेस ॾेई सघे या ॿुधाए सघे, उन जे लाइ मां चाहियां थी त असां पंहिंजे उन्हनि तमामु औरतुनि खे अवेयर कयूं, उन्हनि खे ॿुधायूं त अगरि अहिड़ी कंडीशन में का विडो अचे थी त उन जे लाइ कानून छा चई रहियो आहे प्रॉपर्टी रिलेटेड में। अहिड़ो थो थिए अगरि मुड़ुसु गुज़ारे वञे थो त जेका विडो हूंदी आहे उन्हनि खे 180 प्रॉपर्टी में मिलंदो आहे, और अगरि उनजी मतिलबु सिंगल डॉटर आहे तो हाफ प्रॉपर्टी मदर जे शेयर खां पोइ जेका डॉटर आहे डॉटर खे वेंदी, और जेका हाफ प्रॉपर्टी रहिजी वञे थी का बि मेल ऑफ द फैमिली खे वेंदी आहे। अच्छा। अगरि हिकिड़ो मकान आहे, सपोज़ हिकिड़ो हाउस आहे, इनखां अलावा कुझु बि शइ न आहे तो हुननि में बि जेका मेल रिलेटिव हूंदा आहिनि, जीअं हुन भाउ या डिसीज़ या कज़न्स या तो भाउ जेका आहिनि उहे अची हिसो करे वठी वेंदा आहिनि। पोइ हिन करे उहो विडो ऐं विडो जी डॉटर आहे, उहो वीचारा उन्हनि सां छित बि हली थी वञे। मां ई चाहियां थी की लोग जो परसेप्शन अचे, उन्हनि खे अवेयरनेस अचे कि कम अज़ कम औरत खे जेका वाइफ आहे, डॉटर्स इन्हनि खे माण्हू सिक्योर करी वञे। सही सही। गिफ्ट जी विल जी सूरत में, गिफ्ट जी सूरत में कि अगरि मूंखे कुझु थी थो वञे तो मां ई प्रॉपर्टी जी डिस्ट्रीब्यूशन ही था थिए। सही। तो ये ज़रूरी आहे। अॼुकल्ह जी औरत खे ख़बर न हूंदी, जॾहिं लोग कोर्ट में अची करे केस कंदा आहिनि तो लोग चवनि था कि भाई हुननि जो कॾहिं तालुक बि अहिड़ो बि मां खोड़ शयूं ॾिसियूं आहिनि मुंहिंजी लीगल प्रैक्टिस मां कि अगरि लाइफ टाइम में भाउ से ॻाल्हाईंदो ई न हुयो ऐं जेका गुज़ारे वियो पोइ प्रॉपर्टी मां हिसो ॻोल्हण लाइ अची वियो, लाज़मी मुंहिंजो शेयर थो थिए। तो इन्हनि जे करे मां चाहियां थी कि औरतुनि खे बि पंहिंजे राइट ख़बर हुजे और अपने आप के सिक्योर करणो लाज़मी है। सही सही। अच्छा, जॾहिं असां राइट ख़बर हुजण जी ॻाल्हि कयूं था या औरतुनि खे अवेयर करण जी ॻाल्हि कयूं था या जनरली माण्हुनि खे अवेयर करण जी ॻाल्हि कयूं था, थोरो सो तव्हां ॿिन्ही जे लफ़्ज़नि में मां इहो ज़रूरु शामिलु करणु चाहींदमि। छा असां वटि इहा प्रैक्टिस आहे त असां वाक़ई असां कानून जो को किताबु खोले करे पढ़ंदा बि आहियूं या का प्रॉपर्टी असां वठूं था सिवाइ उन सेल लीड जे असां ॿियूं शयूं उन में जेके कौन सी हूंदा आहिनि उहे छा असां पढ़ंदा आहियूं, छा उनजे बारे में ॼाणींदा आहियूं? असांखे इन्हनि शयुनि जी प्रैक्टिस तव्हां ॾिठी आहे मुआशिरे में? एक्चुअली थींदो ईअं आहे त हींअर असां वटि कुझु अहिड़ियूं माना कंसर्न जीअं खणी चइजे स्ट्रॉन्ग वेंडर्स थी विया या असां वकील साहिबानी हिकिड़ो कंहिं कंपनी खे कंहिं पर्टिकुलर इंडिविजुअल माण्हू खे रिप्रेज़ेंट कंदा आहियूं, हू चवंदो आहे मूं वटि टाइम कोन्हे, मुंहिंजा टोटल जेके बि मैटर्स आहिनि उहे तव्हां परसू कयो, तव्हां टोटल कंप्लायंस करे मूंखे फाइल खणी अची साम्हूं ॾियो, मूंखे गाइड करे मूंखे ॿुधायो ही हिन में शइ आहे, मां सिर्फ़ु साइन कंदुसि। असां वटि हींअर टाइम कोन्हे इन्हनि शयुनि खे पढ़ण जे लाइ, ही शयूं सिर्फ़ु असां वकीलनि जे लाइ महदूद आहिनि त तव्हां पढ़ो, तव्हां कयो, असांखे सिर्फ़ु ॿुधायो त ही शइ हीअं थींदी। माण्हुनि वटि बिल्कुलु टाइम कोन्हे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं कॾहिं इतफ़ाक़ जॾहिं बि थियो आहे कॾहिं अहिड़े कंहिं मैटर्स में त मां त वर्ड टू वर्ड पढ़ंदी आहियां, ख़बर न आहे इहा बचपन में हिकिड़ो माण्हू ॾाढो इंट्रस्टिंग हिकु टॉपिक लॻंदो आहे मूंखे कानूनी कागज़ पर। ज़रूरी भी है हर कंहिंखे कोई भी डॉक्यूमेंट जेका लीगल हुजे या बैंक जो हुजे, लोन जे टाइम ते लाज़मी हुननि खे पढ़बो आहे लाज़मी। लोग जेका खोड़ सारा माण्हू सिर्फ़ु सिग्नेचर कंदा आहिनि जी, पॉलिसी नथा पढ़नि। कोई इंश्योरेंस पॉलिसी हुजे, बैंक जॾहिं अकाउंट था खोलूं या कोई इंश्योरेंस कोई फिक्स डिपॉजिट ही न पढ़ण जी वठूं नथा ई। जेका खोड़ प्रैक्टिस ये है कि लोग शइ खे पढ़ंदा ई न आहिनि कि बस हलो बस सिग्नेचर, बैंक जो मैनेजर बि चवंदो भाई हिते सिग्नेचर करे ॾियो। मगर मां ही चाहियां थी कि लोगन के लाज़मी अवेयरनेस हुजे, भले तव्हां फॉर्म वठी करे हिकु ॿ ॾींहं पंहिंजे वटि रखो, मां चयो मां पहले इन्हनि खे पढ़ी सम्झी पोइ सिग्नेचर कंदो। सही। अच्छा, अहिड़ी का अगरि जेका प्रैक्टिस असां वटि एक्चुअली आहे त असां बिना पढ़ी असां सिग्नेचर करे छॾींदा आहियूं ऐं उन जॻह ते असांखे अहिड़ा बि असांखे काफ़ी सारा अहिड़ा मैटर्स मिलंदा आहिनि जेके बाद में चवंदा आहिनि त हिनजी मूंखे त कुझु ॿियो ॿुधायो हो, मूंखां हीअं सिग्नेचर कराए छॾी, हूअं सिग्नेचर कराए छॾी या हीअं थंब इम्प्रेशन असांखां हणाए छॾियो, त पोइ उन में छा कानून छा उन्हनि माण्हुनि खे सपोर्ट कंदो आहे या उते कानून जा दरवाज़ा बंदि आहिनि त हिनजी जेको थी वियो तव्हां पाण पंहिंजी मर्ज़ी सां साइन कई डिक्लेरेशन आहे न, तव्हां पाण साइन कयो, पाण थंब प्रिंट कया। कानून चए थो कि बाबा जेका लिखियल आहे ई लॉ आहे, तव्हां पढ़ी करे साइन करो। हाणे लोग खोड़ सारा सिर्फ़ु सिग्नेचर कंदा आहिनि, जॾहिं सिग्नेचर तव्हां कंदा
तंहिंजो मतिलबु आहे की तव्हांखे इंटीमेशन आहे, तव्हां हीअ डिक्लेयर करो था की हा भाउ ठीकु हा, आहे, जो हा। कुझु आहे मूंखे क़बूल आहे। जेका खोड़ सारी फिक्स डिपॉज़िट हूंदा आहिनि बैंक में, हाणे कंहिंखे पैसनि जी ज़रूरत आहे एयर खां पहिरें खणण जी, त उन्हनि जे पंहिंजे अमाउंट मां बि लेस थींदो अगरि उन्हनि जी पॉलिसी में आहे तो। हा। तो बाद में चवंदा कि बाबा असांजो कम अज़ कम एक्चुअल अमाउंट तो असांखे मिले। हा, तो हा। कोई बाक़ी सब चवंदा कि ना ही डिक्लेरेशन में तव्हां साइन कयो त ईअं ई थींदो।